आखिर चाहियो छा था जॾहिं त मां तव्हां ऐं बाबा जी दुश्मनी खां ॿाहिरि आहियां त पोइ ज़बरदस्ती मूंखे हिन दुश्मन में गिलण जी कोशिशि छो था कयो? जेकर असां पिणीअ खे डंडा आया त छा तूं हुनखे अस्पताल कोन खणी वेंदी? ज़रूर खणाए वेंदुसि। बाबा जे फलांद में तव्हांखे अची डंडा कोन हणंदुसि। भले भले साईं भले हे साईं मौत पर तो हणंदो असांखे डंडा। हा पोइ हण डंडा हण साईं हण डंडा। डंडा थो हणे साईं हण डंडा डंडा हणंदो। भले हा भले डंडा थो हणे हण डंडा मूंखे। हलियो हाणे त जाबिर खान जो खड़ो थी वियो। हाणे खड़ो थी वियो। हिनखां वधीक हाणे मां बर्दाश्त कोन कंदुसि। बर्दाश्त न कंदे त छा कंदे? हाँ ॿुधा छा कंदे? तव्हां मुंहिंजे सब्र खे मुंहिंजी बुज़दिली सम्झो पर इहो दिमाग़ मां ख़्यालु कढी छॾियो जॾहिं त असां हिकु खून ऐं हिकु रत आहियूं। पोइ मां बुज़ुर्ग कीअं थो थी सघां? नंढे लाइ खां वठी हथ में कलम ई खयो आहे त इहो कलम रहण ॾियो। जेकर मूं कलम छॾे हथ में बंदूक खई न तव्हांजो ॾाढो बुरो अछर थींदो। भले अदा हाणे से अच्छो काम डाउटे सो। हा मां काम रखा ॾिनी न ॾींहं खां जॾहिं ही काम अका भरिजी वेंदो। अका ना ये त तेरे केतिरो गॾे वियो आहे। हली सदा करे मस्ती पोइ ॿुधाईंदासींसि त अंधे जे पख खां ऐं चरे जे नख खां कोला बचाए। तूं कूड़ तो ॻाल्हाईंदा तूं घुमण कोन वई तुंहिंजो चेहरो ई ॻाल्हाए थो त तोसां वॾी बेथड़ी थी आहे। तुंहिंजा नट पुट ढिला छो आहिनि मूंखे सच सच ॿुधाए। मूं चयो न मां घुमण वियो हुअसि। तव्हांखे एतबार नथो अचे त मां छा कयां? ठीकु आहे कयो थी एतबार पर यकीन कर असांजो साह सुकी वियो। असां सोचो त शेर वारनि तोखे अगवा कयो आहे। जेकर तव्हां ईअं सम्झो हो न मूंखे छॾाइण लाइ हेर वारनि जे पोयां तव्हां कहिड़ियूं पायूं मारियूं। पक्को सबूत न हुयो न त इहे छोरा रत में ॻाढ़ा ॾिसी हा। शेर वारा हाणे पेर पोइते करे विया अजाए हुननि जे पोयां बाहि चोॿारियूं। तोखे पक्का शेर वारा मुड़ी विया आहिनि? शेर वारनि खे असां एॾो पुछड़ो कयो आहे अञा उहे ॻाठ मथे कंदा। छा शेर वारनि खे असां पुछड़ो कयो आहे? ओ माता राणा लदे पेरन के में तनी लाया ओ बे तनी लाया सेरा गाया। शेर वारा तो पाण फले विया आहिनि। थोरो ख्याल सां कहिड़ी थो ॻाल्हि करी था त हिन वक़्तु शेर वारा त असां खां लिकंदा था वतन उहे वरी पलांद छा कंदा? हा जेकॾहिं असां माना कंहिंखे अकेलो ॾिठूं त पोइ थी सघे थो कंहिंसां पलांद कनि। हा हा शेर वारनि खे सबुर किथां ईंदो? मां बि इहो चाहियां थो त शेर वारा अगराई कनि ऐं उन्हनि खे सिखत बि ॾियूं जीअं उन्हनि जे मेजाले में रहियल मिक ख़तम थी वञे। इंतज़ार छाजो हली था वॼण ॿी धमाल। पंहिंजो रत आहे खून आहे जेकर सुधरी विया आहिनि त ठीकु आहे न त अजायो उन्हनि जी खल लाइण जी ज़रूरत न आहे। कुत्ते जा पुछेल कौन सुधरंदा? जी बाबा कर खबर मुराद जी खबर पई त कहिड़े मक़सद सां हिते आयो आहे? मुराद असां सां मिलियो ई न आहे
नहीं असां सां अहवाल हो रहा थे जो ॾींहुं हिते रुलंदो थो अचे तोसां नाहे मिलियो या तूं हुनजे मथां कख थो रखी? बाबा साईं ईअं ॿुधण में आयो आहे त नओं कमदार बणिजी आयो आहे, बाक़ी हू असांजे रुख ते चढ़ियो न आहे जो कीअं ख़बर पवे। तव्हां सां नाहे मिलियो त बाक़ी किथे वते थो धिका खाईंदो? अञा त बच्चू बख्शू ऐं धिंगाणे वारनि सां मिली आयो आहे। तव्हां उन्हनि सां मिलो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हुननि सां कहिड़ियूं ख़बरूं कयूं अथई। बशकल धिंगाणो बच्चू जा महरम सां वञी मिले, मां हुननि खे पाण ई सम्झाए छॾींदुसि, पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि दिमाग़ में वेहारे छॾियो। जी हुकुम कयो। मुराद जो को बि चवणु नाहे वठणो। मूं ख़बर ॿुधी आहे त मुराद वॾे वाटर जी खाटीअ लाइ उन्हनि सां मिलियो आहे। थी थो सघे असांखे बि चवे, होॾां वारिस वारनि ॾे बि माण्हू मोकिले वॾी वंगार लाइ। वारसां जी मथे वाटर ते पीच आहे, उहे हेॾां कोन ईंदा, पर जे तव्हां विया हो न तव्हांजी खिल पुठीअ तां लाहे छॾींदुसि। असां त खणी कोन वेंदासीं क़िबला, पर तव्हां ॿियनि खे रोके सघंदो? सुमर पंहिंजो खेर घुर, तोखे ख़बर नाहे त लाल खान उठनि खे बि चोराबा पाराए छॾिया। मुंहिंजे अॻियां बशको धिंगाणो बच्चू छा कंदो? सोबत वारनि जी मजाला जो मूंखे जवाबु ॾियनि, खल पुठीअ तां लाहे छॾिया, छो जो लाल खान उठनि खे बि चोराबा पाराए छॾिया। ये सोबत वारा वरी कहिड़ी ॻाल्हि आहे? न चाची, मां हाणे वधीक क़ैद में नथी रही सघां। मां वञां थी पंहिंजे पीउ ॾे। मारे विझंदो न, भले मारे विझे, मां हाणे हिन क़ैद में न रहंदसि। हिन ज़िंदगी खां मौत बहितर आहे। अम्मा कुछ अकुल खां कम वठ, छो पई पंहिंजी मुसीबत खे दावत ॾे। मुसीबत में त आहियां, अञा केतिरी मुसीबत ईंदी। अलाह खे मञो, मूंखे वञण ॾियो। रानी, रानी, चाची, चाची रानी खे रोक। तू चाची जापे, असां बिन्नी खे मारे छॾींदो। रानी वञण ॾी समा, हिन वक़्तु कान मुड़ंदी। वरी जाबिर आया न त पाण ई गीले अची हिते बाड़ींदुसि। इहा त मूंखे बि ख़बर आहे त राणी खे गीले वठी ईंदो, पर असांखे बख़्श करे छॾींदो। सज़ा त असांखे बि मिलंदी, इहा बर्दाश्त करे वेंदसि, पर राणी खे रोके इहो पाप नथी खणी सघां। जेकॾहिं राणी हितां हमेशह जे लाइ निकिरण में कामयाब थी वञे हा न, त हुनखे मां बि कोन रोकियां। चाची, इन निकिरण मां फ़ाइदो कहिड़ो जंहिंमें आज़ादी बि न मिले ऐं मुसीबत बि वधी वञे। अचे जाबिर त हुनखे हथ जोड़े अर्ज़ कयूं थियूं, मन जाबिर खे दिलि में रहम अचे। चाची, जाबिर जे दिलि में रहम अचे इहो नथो थी सघे। हा मां, तूं बि सची आहीं पंहिंजी जाइ ते। हुन मुर्साले जे सीने में दिलि त आहे ई कोन, त पोइ रहम किथां ईंदुसि? चाची, इन जे लाइ चवां पई त राणी खे छॾे वॾी ग़लती कई अथऊं। चाची, खुदा करे बाक़ी दिलि नथी मञे, राति मोटी अची अहिड़ो कुटको कढंदो जो सॼो महीनो पुत मां सूर ई कोन लहंदो। धीअ नज़ीरा, अलाह ते रख, ये हां ॾारण वारी ॻाल्हियूं न कर, अॻ में ई लिंग पिया था ॾकनि। थोड़े ॾिसी ॾिसंदासीं छा कंदे? अरे तूं वरी छा कंदे? आता ॾिसी था तो आयूं था
हारिस अॼु जाबिर न बचणु घुरिजे। यही थींदो रहमान। जल्दी कर, ॾाढी देर थी वई आहे। अरे यार तरस तरस मोकड़न मां बात आयो मुझे हिकु मोगो तो मां उन के दिसे इते भाकुर कुटा मोगा है दिल त चवे थी न ये टिकट कटराई कितु मोकले छडाओ मिलियो अच रख कोने ते रख त हलो। अबा हे वरी छाजे लाइ खयो तव? ओ बुढ़ड़ी हाने तो के छा समझाया मुर्सन जू गालियो मुर्सन में रहण दे। औरत जो कम आहे थां धोण लट्टू धोण बुहारी कढण तू बंदूक हणंदी आहीं हा न काजी खाइन थावा। हा बा मु तोभा कई तोभा इयो त डंडो नंढड़ो आ चए त छप्पर मो काम कढी दे कुले ते खणी वन। ठायो एगो सालती फिरती न कर त त्याड़ा न तो टिक टिक दे। यार छॾ तू न मासी खे, पहिरियां मूंखे ॿुधा त ही बाटो खणणु लाज़मी आहे। मार इते बाबा बेवकूफन जी बाजार भरी पई आ। हिकड़ा चढ़िया हिकड़ा अध चढ़िया हिते ने घोड़ी के घुमरो तू जो जुगो ही जाना पुट खर बने भाग दी में वेड़े असाने त हाथे खाली हलू लालू वारा असा के ताड़ी ना दावतन जिने उनन के असा मिली व्यासी त रुखो बताई दही काने ना सो चमचन सा जड़े बीमार दवा बतो पूछे जेकॾहिं हू मिली आहे न त हुननि खे मुंहुं मां पाण ॾींदुसि। खबर आहे जेको तू मोत पर आई तो के लालू वान जे इज्जत फिट जी खबर ना है मुखे खबर आ मुखे जाए मुफ्त में मार जी विंदे टिक टिक ते चढ़ी विंदे उनजे करे डंडो खण ऐं मुंहिंजे पोयां हल हेड़ा कीअं कबान के मुंह कूंदड़ के खबर आ कूंदड़ के ठीकु आहे भाउ, त पोइ हली आ। कुले ते रख हाथ में गुड़ी दुआ कजा अज नी लालू वारन के खत्म करे जो उल्टी पिटियूं खत्म कबियूं उन जो उल्टी पिटियूं हां इनके टिक टिक ते चाड़े पो मोटणो आ आखिर कूंदड़ पुट हाथ जो हली आगे में तू थी ना तोसां ऐं वाथल सां होटल ते शरीफ ऐं सालू वारा ऐं विच रस्ते ते शेर मुंहिंजे पोयां माण्हू बाबत छा सोचण जी ॻाल्हि इहा आहे त इहे माण्हू केरु जेके शेर वारनि जे इशारे ते कमु कनि था। छा तो उन्हनि खे न सुञातो जाबिर खां? बंदूकुनि जी मार खां परे हुया। जेकॾहिं बि उन्हनि खे सुञाणा हा त फिर न कढी विझनि हा। हिक ई वक्त बिन हंधनि ते शेर छेड़ो नथो कराए सके तो पोयां के फोरू हूंदा। शेर मुंहिंजी सोच खां बि वधीक चालाक निकितो आहे। पंहिंजे फाइरनि खे होटल ते मोकिलियईं तव्हां सां जहिड़ो कराइण लाइ ऐं मूंखे लिटाइण पोयां ॿ हमरा ॿिया मोकिलियईं। जेकॾहिं मूंखे कुझु थी पवे हा मुंहिंजो त केस ई लुड़ी वञे हा। जीअं मुंहिंजो छोरो सालू ऐं शरीफ जो FIR में नालो ई न ॾेई सघे। अल्लाह तव्हांजे सिर ॾांहुं ख़ैर कंदो। अल्लाह मूंॾां ख़ैर कयो आहे ऐं ख़ैर कंदो। पर इहे छोरा पंहिंजे आपे मां हाणे निकिरी विया आहिनि। मूं त सोचियो हो त हाणे सुधरी वेंदा नंढे पाठे मां कमु हली वेंदो पर न हाणे लॻे थो त बंदूकुनि में बारूद भरणो ई पवंदो। जाबिर खान दादा असांजे जहिड़े खां पासीरो थी चुको आहे हाणे अचे थो अटो ॻोहण में। ॻाल्हि इहा बि सोचण जी आहे मोलू त दाद पंहिंजो कंध छो कटरायो। 4 ॾींहं पहिरियां पंहिंजे सीने ते हथ यूं बीठो
गुम थियण खां पोइ जीअं ज़ाहिर थियो आहे मुड़ुस ईअं बणिजी वियो आहे ॼण कुकड़ ते मींहुं पियो हुजे। मूंखे पूरी पक आहे दाद घुमण कोन वियो, दाद खे शेर वारा अगवा करे विया। हा ईअं ई आहे वादल, पंहिंजी जान बचाइण लाइ शेर खे एतबार ॾेई मोटियो आहे। हरू कॾहिं बि असांजी दुश्मनी में टंग न हणाई। हल असांजी दुश्मनी मां ॿाहिरि निकिरी वञे, उनजी मूंखे का परवाह नाहे। मोलू वञो दाद खे केले खणी अचो। दाद खे अगवा करण खां पोइ शेर वारनि दाद खे उन्हनि वटि छॾियो। हाणे इहा ख़बर दाद खां ई पवंदी त शेर वारनि जी मदद करण वारा आख़िर केरु आहिनि। हाणे जो हाणे वञी गाॾी ते दाद खे खणी अच। अमा हाजाणी पहिरियां 2 टे सूफ़ घुराई, वरी 2 टे नारंगियूं घुराई, वरी हाणे ॾोकड़नी ते वञी केला वठी आ। असांजे हिन बंगले खां वठी फ्रूट मार्केट 1 किलोमीटर जो पंध आ। भला हाणे वरी चौथो चक्कर मूंखे मोकिली दी छा? छो पंध कोन कंदे? मार्केट में रुगो 3 फ्रूट आहिनि छा? ॿियो को फ्रूट कोन्हे? जेकॾहिं हिन फ्रूट जे लाइ मूंखे अलॻि अलॻि पंध कराईंदी त मुंहिंजी व्यापारी जी मानी रहिजी वेंदी, मूंखे देरि थी वेंदी। मां इहो त मां बि चाहियां थी त तोखे मानी खां देरि थिए ऐं सुगर तुंहिंजी खल लाइ, पोइ मुंहिंजी दिलि खे सुकून मिलंदो। इहा तुंहिंजी ग़लति फहमी आहे अमा सिधाणी। मां भली हिन घर जो लखनि जो नुक़सान करे छॾियां, पर अमा हाजाणी मूंखे कुझु बि न चवंदी। हिन जो मतिलबु त मुंहिंजो शक सही निकितो। तो ऐं भाॼाई जे विच में कोई चक्कर पियो हले। तोबा अमा सिधाणी एड़ियूं ॻाल्हियूं करे तूं मूंखे छो थी गुनहगार करे? बस हाणे बस, घणी बकवास न कर। पैसा ॾियां थी, वञी अंगूर वठी अच। अमा हाजाणी अंगूर 100 रुपया पा आहिनि, पोइ मूंखे लागी तो पैसा ॾेई छॾियो त खोड़ सातरो फ्रूट वठी अचां, फ्रिज में रखां, पोइ लागी तो खाओ। तुंहिंजी मर्ज़ी आहे त मां फ्रिज खे फ्रूटनि सां भरे छॾियां त जीअं तूं वती खाईंदो। एॾी मां बेवकूफ़ न आहियां। फ्रूट सां त फ्रिज पहिरियां ई भरियल आहे, भला उतां तोखे कुझु आणे ॾियां? जॾहिं तोखे ख़बर बि आहे त मां सुगर जी वरतल शइ चखींदी बि न आहियां, त हुतां खणी कीअं खाईंदसि? हाणे घणी गहल छॾ, ही वटि 100 रुपया ऐं वञी अंगूर वठी अच। अमा सिधाणी लागी तो मूंखे 500 रुपया ॾेई छॾ न। भला जेकॾहिं तो वटि पैसा न आहिनि त हाजी तूं छा थो सम्झी? तो मूं वटि पैसा न आहिनि? हा, न आहिनि मूं वटि पैसा। ही वटि तोखे ज़लील करण जे लाइ सिर्फ़ पंध पई करायां। इन करे चवां थी त ही नौकरी छॾे तां भॼी वञ। तीनों भॼण वारनि मज़ा न आहे। हाणे ॾिसंदा रहिजो त छा थो थिए। छोरी पंहिंजे पीउ जे घर हली वई ऐं ज़िद कई, ऐं तव्हां ॿिन्ही उनखे न रोकियो। दिलि त चवे थी त इहे मुंहिंजी मरदे साह कढी छॾिया। असां कोशिश कईसीं, पर राणी न मञियो त छा कयूं? छा कयूं? एॾी सारी बला आई, तोखां हिकिड़ी किली ॾाढी आहे। ॾुंठनि खां वठी अंदरि कमरे में बंदि करे छॾींदा। चाचा मूं चयो चाची खे त रोकियूं, पर चाची चयो त वञणु ॾीस। इन जो मतिलबु त राणी रज़ा ख़ुशी सां हिन घर में न आई वई, उन्हीअ खे ज़बरदस्ती हिन घर मां कढियो वियो आहे। दिलि त चए थी त इते हिन पूरे साह कढी छॾियई। न चाचा न, मुंहिंजो मक़सदु इहो न हो। जेकॾहिं ज़बान ते सच अची वियो अथई त हाणे कूड़ हणण जी कोशिश न कर। हिन सां गॾु तुंहिंजो बि गातो मलोड़े छॾींदो। ॿुधाए वरी इंतज़ाम कंदीअ?
सची करे तो सुठो न लॻे राणी पुट। जेकॾहिं जाबिर खे अची वियो त हुनखे केरु रोकींदो? बाबा बाबा मारे छॾींदो न, भले मारे छॾे। मां हाणे तोखे छॾे हाणे मां काॾे कोन वेंदसि। राणी पुट, जेकॾहिं मुंहिंजो वस हुजे न त मां तोखे पंहिंजे सीने में लॻाए छॾियां। उन्हनि ज़ालिम जाबिर पहिरियों ई मुंहिंजे सीने खे चाक चाक करे छॾियो आहे, जंहिंमें विहारण जी तुंहिंजे लाइ जॻह बि न आहे रही। इन करे चवां थो अम्मा त जंहिं बि हाल में आहियूं बस जीअण जी कोशिश कर। कुशन जी गोला में किथे पंहिंजो पाण खे माराए न विझी। तू छा तो समझी बाबा? ये जिंदगी जीअण जे क़ाबिल बची आहे। जीणो पए थो मुंहिंजी मां, जीणो पए थो। उहे केॾा बि दुख सुख छो हिन जहान खे कंहिं छॾियो आहे? मां छॾींदसि बाबा, मां। न राणी पुट न, खुदकशी करणु बुज़दिली आहे। तूं त हिकु अहिड़े साबरीन पीउ जी धीउ आहीं जंहिं सुतीअ में सूर पीता आहिनि। त पोइ तूं दुखनि खां बेज़ार थी एतिरो जल्दी मरण छो थी जाए? मौत ही छुटकारो।